नाज़िन ब्रेकिंग न्यूज़ है मांखे अपडेट कंदा हलूं त शाहिद खाकान अब्बासी जो चवणु आहे जज अरशद मलिक जे केस मां असां सबक हासिल नाहे कयो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो वधीक चवणु हुयो त पाकिस्तान जी तारीख़ में मुख़ालिफ़ धुर ते केस ठहणु अजीब वाक़ियो आहे। मूं मथां करप्शन जो केस नाहे, LNG टर्मिनल लॻाइण जो केस दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ आहे त अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो चवणु आहे त जज अरशद मलिक जे केस मां असां सबक हासिल नाहे कयो। पाकिस्तान जी तारीख़ में मुख़ालिफ़ धुर ते केस ठहणु अजीब वाक़ियो आहे। मूं मथां करप्शन जो केस नाहे, LNG टर्मिनल लॻाइण जो केस दाख़िल कयो वियो हो। अहम ख़बर आहे अवां ताईं पहुचाईंदा हलूं त जज अरशद मलिक जे केस मां सबक हासिल नाहे कयो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो चवणु आहे पाकिस्तान जी तारीख़ में मुख़ालिफ़ धुर ते केस ठहणु अजीब वाक़ियो आहे।